जी बिल्कुल सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द मुसलसल 3 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहिनि। यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां फीसुनि में वाध जो ऐलान कयो आहे। अहिड़े ऐलान बाद यूनिवर्सिटी में जेके पढ़ंदड़ शागिर्द आहिनि उन्हनि तरफ़ां एहतजाज कयो पियो वञे। अॼु बि जेको आहे सो यूनिवर्सिटी जे आर्ट फैकल्टीअ खां बेनज़ीर गैलरीअ ताईं जेको आहे सो एहतजाजी रैली कढी वई आहे, जंहिंमें सभई शागिर्द शरीक थिया आहिनि। यूनिवर्सिटी जेका इंतज़ामिया उन्हनि तरफ़ां शागिर्दनि जी रस्ता रोकब कई वई आहे। पुलिस अटाला बि हिते घुराया विया आहिनि। मां तव्हांखे पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि हिन वक़्तु तव्हांखे ॾेखारींदो हलंदो हिते सभई शागिर्द वेठल आहिनि जेके शदीद नारेबाज़ी करे रहिया आहिनि, मुतालबो करे रहिया आहिनि। यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां जेका फीसुनि में वाध वारो ऐलान कयो आहे, जल्द खां जल्द उहो वापसि वरितो वञे। इन हवाले सां असांजी शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। शागिर्दनि चवणु आहे त यूनिवर्सिटीअ में फीसुनि में वाधारे वारे ऐलान बाद शागिर्दनि में जेका बेचैनीअ वारी लहर पखिड़िजी वई आहे। छो त करे शागिर्दनि जो चवणु आहे त 80% जेके शागिर्द आहिनि उते पढ़नि था, तालीम हासिल कनि था, उन्हनि जो ताल्लुक़ जेको आहे सो ग़रीब तबिके सां आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां अहिड़े ऐलान बाद जेका ग़रीब शागिर्दनि जी तालीम आहे उहो मुतासिर थींदी। शागिर्दनि चवणु आहे त यूनिवर्सिटी मुसलसल 1.5 साल खां बंदि रही। ट्रांसपोर्ट, लाइट जा ख़र्च हुजनि या ऑफिसुनि जा ख़र्च हुजनि, उहे बि न रहिया। उन जे बावजूद बि जेको आहे सो यूनिवर्सिटियुनि में जेके वाइस चांसलर मुक़ररु थियनि था, जेके इंतज़ामिया आहिनि, उन्हनि जूं जेके करप्शनूं आहिनि मुबैना, उन्हनि जो जेको बर्डन आहे, वज़न आहे, उहो शागिर्दनि ते पए थो। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द इंतज़ामिया जेको आहे सो फीसुनि में वाधारे वारो फ़ैसिलो जेको आहे वापसि वठे। ॿी सूरत में जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। जी।